नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे नोशहरोफिरोज खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ पारान एड्स मरीज़न जे इलाज न करण खिलाफ़ प्रेस क्लब नोशहरोफिरोज आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻवानी पीटीआई जो ज़िले सदर अमन काज़ी, इंसाफ स्टूडेंट फेडरेशन जो अॻवान आमिर बिरोई ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते अॻवान चयो त एड्स सिंध जे माण्हुनि लाइ वॾो मसइलो बणियल आहे, जॾहिं त हुकूमत एड्स मरीज़न जे इलाज लाइ के बि क़दम न खणण लाइ तयारु आहे। हिननि चयो है त सिहत खाते जे अरबे रुपयनि जी बजट ख़बर नाहे त केॾां थी वञे। हिननि चयो है त सिंध जे अस्पतालनि जी हालत उबतड़ आहे। हिते इलाज जूं सहूलियतूं न आहिनि, जंहिं सबबु रोज़ानो एड्स समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में माण्हू मरी रहिया आहिनि। पर सिंध जा हुक्मरान करप्शन ऐं अयाशियूं करण में मसरूफ़ आहिनि। हिननि चयो त हुक्मरान सिंध में एड्स वरितल मरीज़ लाइ कुझु बि करण लाइ तयारु न आहे, जंहिं करे हाणे अवाम जागृता पैदा करण लाइ रैलियूं कढी रहिया आहियूं ऐं अवाम खे आगाह करे रहिया आहियूं त एड्स इंतिहाई ख़तरनाक सिंध जे माण्हुनि लाइ ख़तरो बणिजी वई आहे, जंहिं में हज़ारनि जी तादाद में माण्हू मुब्तला थी चुका आहिनि। हिननि चयो है त सिंध में स्कैनिंग कराए एड्स में मुब्तला माण्हुनि जो इलाज करण लाइ जोगा इंतज़ाम कया वञनि। हीअ असां जेको एहतजाज कयो आहे रुगो हिते कोन्हे, असांजे पूरे ज़िले में आहे। हिन खां पोइ असांजो बिरिया तालुके में आहे, वरी हिन खां पोइ असांजो कंडियारे तालुके में आहे, मेरापुर तालुके में आहे, मोरो तालुको में आहे। सुभाणे असांजे पूरे ज़िले में असां हिन जे ख़िलाफ़ माना हींअर उथंदासीं। पूरे ज़िले में छा पर पूरी सिंध में असांजी माना एहतजाज हलनि पिया था। अॼु सिंध जेके ताउन ऐं प्लेग जूं बीमारियूं कंहिं ज़माने में ईंदियूं हुयूं ऐं हज़ारे माण्हू मारे वेंदियूं हुयूं, हज़ारे माण्हू जानियूं गिड़काए वेंदियूं हुयूं, अॼु एड्स उन प्लेग ऐं ताउन वांगुरु सिंध में लथल आहे। ऐं ही माण्हू जेके सिंध जे नाले ते तख़्त ऐं ताज पंहिंजा जारी रखियो वेठा आहिनि, पंहिंजा नशा पता जारी रखियो वेठा आहिनि, अगूर निंड में सुतल आहे। सिंध जी हुकूमत ही ज़रदारी लीग अगूर निंड में सुतल आहे। असांजो मुतालबो इहो आहे त तव्हां निंड मां उथो। असांजो मुतालबो इहो आहे त तव्हां चओ था त असांखे अवाम मैंडेट ॾेई ऐं पार्लियामेंट में पहुचायो आहे, ऐवाननि में पहुचायो आहे, त पोइ उन ख़ुदा जे वास्ते उन मैंडेट खे ॾिसो, माना उन मैंडेट खे ॾिसी को शर्म खाओ ऐं हिननि माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे बचायो। अरबे रुपया तव्हांखे मिलत। मां तव्हांखे ॿुधायां थो, टे केस इहा शर्म मज़ूरी आहे। कल्ह मुंहिंजी हिकिड़े ब्लड बैंक जे वॾे में वॾो ब्लड बैंक आहे सिंध में, उन जे जनरल मैनेजर सां कल्ह मुंहिंजी मुलाक़ात थी। चई साईं कहिड़ा ऐब ज़ाहिर कयूं, असांजो कमु आहे जेके बि ब्लड सैंपल असांखे मिलनि था असां उन्हनि जी टेस्ट वठंदा आहियूं। चई त तव्हांखे हैरत वठंदी त हर 100 माण्हुनि ते 5 माण्हुनि खे एड्स ज़ाहिर थिए पई थी। हर 100 माण्हुनि ते 5 माण्हुनि खे एड्स ज़ाहिर थिए आहे त ख़ुदा रा असांजे सिंध जी आवाम खे एड्स खां बचायो। ही DHO साहब जेको चए थो किट मौजूदु न आहे, त यार हू लिखे कम से कम न, हू अथॉरिटीज़ खे लिखे असां वटि मौजूदु न आहिनि। पोइ छा आहे त DHO साहब खे मूंखे लॻे थो हुनजी डिग्री जाली आहे, वो एक्सपायर थियल डिग्री आहे, त हुनखे लिखणु पढ़णु न ईंदो हूंदो त छा लिखंदो इंग्लिश में अॻिते, यार छा लिखंदो इख़्तियारनि खे। हिकिड़ी शइ त इहा ई आहे न, ॾिसो तव्हां त DHO साहब जे हेठां जेके बि अस्पताल आहिनि सभु DHO साहब जे अंडर में आहिनि। तव्हां ॾिसो हालत छा लॻी पई आहे अस्पतालनि जी, न दवाऊं आहिनि न डॉक्टर आहिनि। अगरि मरीज़ वञे थो त हुते CT स्कैन एक्सरे मशीन न आहे, अगरि मशीन आहे चवंदा त लाइट न आहे। अब जनरेटर त हलायो, उन लाइ बजट खाई छॾनि था। न पेट्रोल जो जनरेटर अचे थो, पेट्रोल जो जेको बजट अचे थो उहो खाई था वञनि। असां बार बार ॻाल्हि इहा कई आहे, बार बार असेंबली में बि ॻाल्हि उथारी आहे त जेकॾहिं तव्हां वटि किट्स न आहिनि त तव्हां लिखो, वफ़ाक़ खे लिखो, वफ़ाक़ तव्हांखे ॾींदी। तव्हां छो था बजट खाओ आवाम जो। नोशहरोफिरोज में वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़